डहरकीमा अब्दुल्ला बख्श राजड़ी की रिपोर्ट मूजिब 9 सालन जी निंगरी के परणाइण जो इंकशाफ थियो आहे। 9 साला मासूम निंगरी सना खलील जो महीनो अगु बिरादरी के नौजवान सईद मुगल से शादी कराइण जो इंकशाफ सामू आयो आहे। वालिद जो संदस ज़ाल मथा इल्ज़ाम चयो आहे त मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी न्याणीअ खे फिक्रो कयो आहे। वालिद खलील मुगल जो चवण आहे त मौलवी मोहम्मद इब्राहिम मोहम्मदी मोहल्ले के रिवासी 34 साला सईद अहमद मुगल जो निकाह मुंहिंजी निंगरी सना खलील के सोनिया गुल ॼाणाए संदस उमर निकाह फार्म में 18 साल ॼाणे निकाह पढ़ाए छॾियो आहे। पर दस में निंगरीअ जे वालिद खलील दाहींदे चयो त मुंहिंजी ज़ाल सां घरू मसइले तां झेड़ो थियो हो, जंहिं तां मुंहिंजे 2 पुटनि ऐं धीअ खे वठी घर छॾे हली वई हुई। मुंहिंजे मासूम निंगरी घरवारी मरियम पैसनि एवज़ वॾी उमिरि वारे सां निकाह कराए ज़बरदस्ती परणाए छॾी आहे। मुंहिंजी न्याणी निकाह वक़्तु रोईंदे दाहूं कंदी रही, पर उन बावजूद निकाह पढ़ंदड़ मौलवी ख़ामोशी अख़्तियार कंदे निकाह पढ़ाए छॾियो। उनजो चवणु हो त मां घर खां ॿाहिरि पंजाब जे इलाइक़े रहमियार खान इकबालाबाद में कमु कंदो हुउसि। मुंहिंजी गैर मौजूदगीअ में मुंहिंजी 9.5 सालनि जी निंगरीअ जी ज़बरदस्ती शादी कराई वई आहे। उनजो चवणु आहे त मौलवी मोहम्मद इब्राहिम पैसा वठी निकाह पढ़ायो आहे। मुंहिंजी न्याणीअ जो ज़बरदस्ती निकाह कराईंदड़ मौलवी ऐं सईद मुगल खे गिरफ़्तार कयो वञे। वाक़ियो सोशल मीडिया ते वायरल थियण बावजूद इंतिज़ामिया नोटिस न वरितो।